अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल दौला में छा थींदो तव्हांखे सॼी कहाणी ऐं अपडेट इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा। मुंहिंजो यूट्यूब चैनल ज़मीर जमाली खे लाज़मी सब्सक्राइब कंदा। तो सब्सक्राइब करण सां को अव्हां जो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों तव्हांजो टाइम वेस्ट कोन पिया करायूं, हलूं था पंहिंजी कहाणी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों अम्मा साण मंसूर खे चवंदो त कमु करण जा बि तरीक़ा हूंदा आहिनि ऐं रेस मंसूर चवंदो त पहिरियां तव्हां मूंखे इहो ॿुधायो त हिते कानून आहे या वरी डिसिप्लिन आहे ऐं हर इदारो करप लॻो पियो आहे, पटे वाले खां वठी यानी वॾे ऑफिसर ताईं। ऐं ॿिए पासे मुराद रेस सरफराज़ खे चवंदो जेकॾहिं तव्हां रेज़न खे घुरायो हो त तव्हां मूंखे छो इतलाह न कयो, तव्हां मूंखे छो न ॿुधायो। इन जो मतिलबु इहो आहे त मूं ते हमले करण वारे में तुंहिंजो हथ आहे ऐं रेज़न जी नियत साफ़ हुई त पोइ रेज़न जी हिते हुजण जी वजह कहिड़ी हुई ऐं तव्हां मूंखे रेज़न जी ॼाण छो न ॾिनी। ऐं ॿिए पासे रेस मंसूर हैदर खे चवंदो त मां ॼाणां थो त मां अञा मंज़िल ते न आहियां पुॻो, छो जो हिन क़ौम में अञा ताईं उहो शोर पैदा न आहे थियो जो पंहिंजी हक़नि लाइ घरां निकिरी विढ़े। हिते अशराफ़ी जो कब्ज़ो आहे। ऐं ॿिए पासे रेस कमदार मोलू खां पुछंदो त मूंखे मुराद जो हाल ॾे फ़ैसिलो वारींदो या वरी झगड़ो कंदो। कमदार मोलू चवंदो त मुराद वारा रेस छा ॾे वञी रहिया हुआ तो असांखे ॾींदा हाणे जा त वरी तव्हां सां मिलंदासीं कंहिं नई ईंदड़ वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख़्यालु रखंदा। ख़ुदा हाफ़िज़।